ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। इस्लामाबाद का मंसूर उस्मान अवान अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो उहदो संभालण का माज़रत करे छड़ी है। अहम खबर अवां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद का मंसूर उस्मान अवान अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो उहदो संभालण का माज़रत करे छड़ी है। मंसूर उस्मान अवान ज़ाती मसरूफ़ियतुनि जो सबब ॼाणाए उहदो संभालण का माज़रत करे छड़ी है। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद है KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, मंसूर उस्मान अवान अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो उहदो संभालण खां माज़रत करे छॾी आहे। ज़रियनि मूजिब मंसूर उस्मान अवान अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो उहदो ज़ाती मसरूफ़ियतुनि जो उज़र ॼाणाए क़बूल करण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत अटॉर्नी जनरल लाइ नवनि नालनि ते गौर शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त सदर जी मंज़ूरी बावजूदि मंसूर उस्मान जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी न थी सघियो आहे। उनखां सवाइ सुप्रीम कोर्ट बि नए अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जी मुक़ररी बाबति कानून वारी वज़ारत खां बि रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ॿिए पासे अटॉर्नी जनरल अश्तर औसाफ जी इस्तीफ़ा खां पोइ सदर ममलिकत आरिफ अलवी 24 दिसंबर ते मंसूर उस्मान जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾिनी हुई। हाणे मंसूर उस्मान अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जो उहदो संभालण खां इनकार करे छॾियो आहे। जी वरी महिरबानी। नाज़रीन, इस्लामाबाद खां गुलाम रसूल कुंभर तफ़सील ॾिना आहिनि।